नाज़रीन असां मौजूद आहियूं हिन वक़्तु पंहिंजे ॻोठ जी सीम जी वॾी भिट मशहूरु ते ॻोठ में त एतिरो परे त कोन्हे पर भिट जी चांहि हिते असां वटि मौजूदु आहिनि तूं ऐं पंहिंजा ओटारी असांजो मामू हेॾा वार सभु कैमरा खे उतां ते खणियो तो ही उचनि जो खीर जी चांहि हिननि जी मोहबत जे चकर में हेॾे काढ़े जो पंधु करायो हिन वक़्तु अढाई थिया आहिनि टाइम हो गयो हाँ टे थी विया आहिनि पर गर्मी ॾाढी नेचण उस में बसि हिन वक़्तु गर्मा गर्म चांहि पिया पियो ही तव्हां ॾिसो चांहि जी वीडियो पाता हेॾो वॾो पंधु करे ही दोस्त जो कोप आहे ही असांजो दोस्त शेर मोहम्मद ही नाले वारी शख़्सियत आहे तव्हां पाण हिनखे सुञाणींदा हूंदा ही सोशल मीडिया ते ॾाढो एक्टिव दोस्त आहे हुनजो ही कोप आहे ही आसेकार ही कोप पंहिंजो खणी ईंदो आहे पाण सां गॾु जे हिन कोप में हाणे असल में हिन कोप जो कारण छा आहे हिन कोप खां सवाइ हिनखे उठ जे खीर जी चांहि ॿिए कोप में मज़ो नथो हिन जहिड़ा ही दोस्त जो कोप आहे तव्हां ॾिसी सघो कोप हिन कंपनी जा बि दोस्त कोप मौजूदु आहिनि ऐं तव्हांखे अगरि ज़रूरत हुजे त हिन कंपनी जा कोप तव्हां घुराए सघो ही दोस्त असांजो इलाइक़े में छोकिरो मोहम्मद रहीम ऐं हिकिड़े अरे